सब्सक्राइब कयो असांजो ऑफिशियल YouTube चैनल सिन टीवी HD ड्रामा ऐं वधीक अपडेट लाइ बेल आइकन खे क्लिक करियो। जावल खान असांजे तरफां ॻाल्हियूं ख़त्म थी चुकियूं आहिनि। पहिरीं ॻाल्हि त मीर मुंहिंजी धी खे तलाक ॾींदो। ॿी ॻाल्हि ॾोह ॾंड में मीर पंहिंजी भेण जो संग ॾींदो हिनखे। हाणे अची वियो फ़ैसिले वारो वक़्तु ऐं बावल ऐं मीर थी विया आम्हूं साम्हूं त ॾिसूं था त हिननि जो तकरार थो थिए या पाण में हिननि ॻाल्हियुनि ते राज़ी थिए थो त मुंहिंजे न्यापो कजाए त हिते ढकी भली आहे। हल वक़्त मूंसां शादीअ खां पोइ तूं अञा वधीक मुसीबत में अची वेंदी मुमल। इन खां वधीक मुसीबत न ईंदी जेका हिन वक्त असांजे मथां आहे। मुमल मां तोखे ज़िंदगी में का बि ख़ुशी न ॾेई सघंदुमि। दुखनि में बि मां तोसां गॾु हूंदसि मूंसां। बसि इन मुसीबत मां मुंहिंजी जान असांजे रिश्ते जे लाइ न लीमो राज़ी थींदो। मूंसां हिकिड़ी मुसीबतनि मां जान थो छॾाए ऐं वरी ॿियूं मुसीबतूं ॻीचीअ में मूंसां वञे त वञे केॾांहुं। मूंसां वाह जो फाथो आहे हिन जार में। ऐं नई वरी नवाब मां कोर्ट में बि हली तोसां निकाह करण लाइ तयार आहियां। बस तू मुंहिंजो साथ दे मूंसां। पर मीरे इहो पुरानी वक़्त तो कसम खयो तो तुंहिंजी भेण तो आहे ई कोन। कूड़ो आ, पहले नंबर जो कूड़ो आ। बताए ॿुधाए जावल खान अहिड़े कूड़े माण्हू खे कसम ॾियण घुर्जे। तो छा सोचो थई मीरा भेण खे कीअं वापस कर? हुनजे लाइ मूंखे तव्हांजी मदद जी ज़रूरत पवंदी से जावल खान। तव्हांखे अॼु राति ये भी करे शेर अली जे मथां हमलो करणो। हिन ॻाल्हि जो ख़्यालु रहे शेर अली खे थप्पो बि न पए। उन ते हमलो असां करायूं। सॉफ्ट सीरियल तकरार तमाम एपिसोड ॾिसो हाणे HD क्वालिटी में। विजिट कयो असांजो YouTube चैनल सिन टीवी HD ड्रामा।